नाज़रीन, बदअमनीअ ते ज़ाब्तो अची न सघियो। पुलिस अमन अमान क़ाइमु करण में मुकमल तरह नाकाम थी वई आहे। ख़ुसूसन ज़िलो शिकारपुर ऐं तालके गढ़ी यासीन में रोज़ानू चोरी ऐं फुरजूं वारदातूं मामूल बणिजी वयूं आहिनि। इन ई सिलसिले में गढ़ी यासीन बाईपास शफ़क़त पेट्रोलियम लॻे हिकु दफ़ो ॿीहर सहाफ़ी राशिद सुमरो जे चाचे ग़ुलाम शबीर भुट्टे जी गाॾी अल्टो कार मॉडल 2022 टैक्सी ड्राइवर साहब भेण खां नामालूम हथियारबंद फुर करे आसानी सां फ़रार थी विया आहिनि। जॾहिं त पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। होॾां टैक्सी ड्राइवरनि ऐं शहरनि मिली करे गढ़ी यासीन जी जेका खीरथर वारी पुल आहे उते टायर साड़े एहतिजाजी धरणो आयो आहे ऐं उन सिलसिले में एहतिजाजी धरणे ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया आहिनि। असां शहर वारनि सां हिन वक़्तु बि गॾु आहियूं, अॻु में बि गॾु हुयासीं। तव्हां ॾिसो था हिते असां पाण चूंडियल नुमाइंदे जी हैसियत सां हिन शहर जे ॿाहिरनि सां सरापा एहतिजाज लॻा पिया आहियूं। आला अमलदारनि खे असांजे चवण जी ज़रूरत न आहे। फेसबुक सोशल मीडिया बार बार भरी पई आहे। सुबुह खां वठी 24 कलाकनि में 24 वारदातूं थियनि थियूं, जंहिंमें मोबाइल स्नैचिंग थिए थी, मोटरसाइकिल स्नैचिंग थिए थी, अगवा बराए तावन थिए थी। ऐं हींअर त जेको सिस्टम शुरू थियो आहे गाॾियुनि जो, त उन में अॻे ॿुधंदा हुआसीं राति जो फुर थींदी, हींअर सुबुह जो 9 बजा, ॾींहं जो 1 बजो 2 बजा। थाणनि ते एस एस मौजूदु न आहिनि। SP साहिबु इन शइ खे सीरियस वठे कोन थो। इन ई हवाले सां असां अॼु खीरथर बैराज बंदि कई आहे। जेसि ताईं SP साहिब जन न ईंदा असांजो इहो एहतिजाज जारी रहंदो। ऐं अची करे आसरा न ॾियनि, हिते यकीन दयानी कनि त गढ़ी यासीन जो अमन बहाल कंदा। असां चूंडियल नुमाइंदनि खे, जंहिंमें आगा सिराज खान दुरानी साहिब जन, असांजा मोहतरम आगा शुजाउद्दीन खान जन बि कोशिश में आहिनि, ऐं ज़ुल्फ़कार खान कमारे साहिब जन खे, बाबल खान भई साहिब जन खे, इम्तियाज़ शेख साहिब जन खे असां उन्हनि खे चऊं था त साईं तव्हां महिरबानी करे हिन अवाम जे मथां एतिरी महिरबानी करायो त हितां जेके आला अमलदार आहिनि, जंहिंमें SP साहिबु आहे, DC साहिबु आहे, उन्हनि ते प्रेशर रखनि त जीअं उहे हिते कमु कनि, अवाम सुख जो। ऐं उन खां पोइ गाॾीअ में ॿार बचो न्याणियूं सियाणियूं वेठियूं आहिनि, उन्हनि सां बदतमीज़ियूं करे उन्हनि खे लाहे ड्राइवरनि खे धक हणी गाॾी खसे था वञनि। हाणे जॾहिं त शिकारपुर टूल प्लाज़ा खां जंहिंजे ड्रखणनि ताईं 4 हदियूं थियूं अचनि, 4 SHOs आहिनि, कर्ण, गढ़ी यासीन, बड्डो ऐं चोथों ड्रखण। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, इन 4 SHOs जे हूंदे गढ़ी यासीन उहो ॾींहुं ख़ाली न आहे जो गाॾी फुर न थिए। अमुन तबाह थी वियो आहे। असां चाहियूं था त असांखे गढ़ी यासीन में अमुन खपे, माण्हुनि खे पंहिंजो रोज़गारु खपे। ख़ुदा गवाह आहे, ड्राइवर जीअं ई सुबुह जो गाॾी काए वञनि था, भव खां गाॾी कढनि कोन था। शाम जो मालिकनि जा दड़का, बेइज़ती अलॻि था सहनि ऐं घर ॾे फाका कशी अलॻि आहे। आख़िर ड्राइवर कहिड़े टाइम ते गाॾी कढे? शाम जो 7 बजे नथो कढी सघे, सुबुह जो 7 बजे नथो कढी सघे, मंझंदि जो 1 बजे नथो कढी सघे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त SHO ॾे वञ त SHO चवंदो हा साईं कोशिशि कयूं था, पर गढ़ी यासीन एतिरो त अमुन तबाह थी वियो आहे, एतिरी त गुंडागर्दी वधी वई आहे जो फोरन जी एॾी मनमस्ती थी वई आहे जो को टाइम न आहे जो माण्हुनि जो माल ऐं इज़त महफ़ूज़ हुजे। असां घुर था कयूं, असां मुतालबो था कयूं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां, चीफ ऑफ आर्मी स्टाफ खां, IG साहिब खां, SP साहिब खां, हद जे SHO खां, ख़ुदारा ही ॿियो चकर असां सां नाजाइज़ी थी आहे। 10 ॾींहं अॻु में इहा ई गाॾी असांजी एल्टो फुर थी आहे, वरी उहा मस वापसि थी आहे। त वरी अॼु सुबुह जो 8:30 बजे ड्राइवर शिकारपुर वञी रहियो हो, उनखां गाॾी खसे। तरफ़ जेका बि गाॾी वञे थी उहा हिन उत्तर तरफ़ थी वञे। जॾहिं असां इहो महसूसु कयूं था उत्तर तरफ़ थी वञे, छा SHO हद जे SHO खे इहा ख़बर न हूंदी त गाॾी कहिड़े तरफ़ वई ऐं कहिड़नि लोफरनि वटि आहे। गाॾी कॾहिं बि शेखाबाद क्रॉस करे न वई आहे। अॻे